शहर के तकरीबन सभी होटल्स और दूध की शॉप्स पर केमिकल मिला दूध और चाय की खरीदो फरोख्त में दिन ब दिन इजाफा, जबकि दूसरी जानिब केमिकल वाले दूध और चाय के बायस शहरी मुख्तलिफ अमराज में मुब्तला भी हो रहे हैं और मकामी और ज़िले इंतज़ामिया खामोशी की चादर ओढ़े हुए। कंहिं दोस्त ॿुधायो तक़रीबन अॼु खां 15 खां 20 साल अवल सरकारी मुख्तियार कार ऑफिस जे तरफ़ां कुझु ऑफिसर ईंदा हुआ, मुख़्तलिफ़ चौंकनि ते बीहंदा हुआ, जंहिंजो बि खीरु ख़राबु पाणी वारो हूंदो हुयो त उनजो खीरु उते हारे छॾींदा हुआ। ॿिए ॾींहं ते हू खीरु सही खणी अचण ते मजबूर थींदा हुआ। पर अॼु उहो दौरु जेतिरो दुनिया अॻिते वधी चुकी आहे, असां पाकिस्तान में ख़ासि करे असांजे सिंध जे शहरनि में एतिरो असरु लॻो पियो आहे, जेका बि शइ ग़लति आहे उन जे लाइ को सरकारी नुमाइंदो चवण लाइ तयारु ई न आहे। जंहिंखे जीअं वणेसि उएं करे कोई बि पुछा करण वारो न आहे, पोइ चाहे आवाम मरे या बचे। ही सरकारी जेके अमलदार आहिनि इहे रिश्वतखोरी जे तरफ़ ऐं पंहिंजो माल ठाहिण जी तरफ़ आहिनि, इन्हनि जो कोई बि आवाम सां तालुक़ु न आहे। पोइ इन हवाले सां शहर में मुख़्तलिफ़ हंधनि ते होटलनि ते केमिकल वारो खीरु ऐं ख़राबु चांहि हली रही आहे, जंहिंजे करे तक़रीबन माण्हू कामिण इन्हनि मसइलनि में वधी विया आहिनि। हर तरफ़ वञो त कामिण नौजवाननि खे वठी वियो आहे। त तंहिंजे करे असां वसवारनि खां इहा अपील कंदासीं त महिरबानी करे इन्हनि जेके बि खीर वारा आहिनि या ग़लति जेके बि शयूं हली रहियूं आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु तदारुक करे उन्हनि खे अमल में आणे ऐं उन्हनि नोटिस वठी उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। साईं चऊं था त इहो सिहत जे लाइ मुज़र आहिनि, जेके बि आहिनि केमिकल वारी चांहियूं या उनजो खीरु जेको बि हले थो होटलनि ते या ईअं आम हले थो, उहो सिहत जे लाइ नुक़सानकार आहे। असां वस वारनि खे अर्ज़ु कंदासीं, मुख़्तियारकार हुजे चाहे DC साहिबु हुजे, हिन जो एक्शन वठनि, हिननि खे संभालनि, हिननि खे हथु विझनि त इहो इंसानी सेहत जे लाइ तमामु ख़तरनाक शयूं आहिनि। जबकि शहरियों ने वश न्यूज़ से गुफ्तगू करते हुए कहा कि केमिकल के मिला दूध और चाय के इस्तेमाल ने एक ख़ास किस्म की जिस्मानी व ज़हनी मर्ज़ में मुब्तला कर दिया है। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV, शदात कोट।